टंडयार में वापडा की निजकारी खिलाफ वापडा मुलाजमन तरफा एहतजाजी मुजाहरो करे धरणो आयो। निजकारी केसी प्राइवेट छन तो उते ता पुछा करे आवाम जा केड़ा मसला आइन। जेडी मार मर्जी अचे तो रेट वधाए छडंदा न। उन लाइन कटण जो न काल न मजदूर जे लाए मजदूर जे लाए मसला आवाम जे लाए मसला बड़ा मेहरबानी इन के रोकियो वने न त जी पेरी ब धरणा था जेकड़ो ही थियो इन का पोए असी इस्लामाबाद ये साईं आला क़यादत जी जे हुकुम ते इस्लामाबाद ते थी सके तो असी उन का पोए वडो कदम खणो। न को असांजो वापडा में पगार पियो वधे न को का शे भी वधे ॾींहं ॾींहं लाइट महंगी थींदी वञे गरीब आवाम लाइ अज़ाब थियो वञे। ही गवर्नमेंट जेकी आहे नाहिल गवर्नमेंट आहे। कारी अगर थींदी त आवाम ते बिजली जो भी वजन पवंदो ऐं मजदूरन ते वजन पवंदो। इंशाअल्लाह ताला असीं हर हाल में वापडा निष्कारी थियण कोन ॾींदासीं। धरणे दौरान अॻवाननि चेतावनी ॾिनो त जेकॾहिं हुकूमत वापडा खे खानगण वारे अमल खां पासो न कयो त एहतजाज जो दायरो वधायो वेंदो। कैमरामैन जान मोहम्मद समीर सां गॾु वसीम नोड़ियो, सन टीवी न्यूज़।